ميھڙ मां ख़बर ॾींदा हलूं त ठेकेदार पारां सपरैयो बंद ते नाक़िस कम करण खिलाफ ॻोठाणन जो एहतजाजी मुज़ाहिरो। फरीदाबाद वेझो सपरैयो बंद जो नाक़िस कम थियण वारे अमल खिलाफ ॻोठ सईदपुर ॻोठ वॾे बीतल ऐं ॿियनि ॻोठनि जे ॻोठाणन बरकत चांडियो, अज़ीज़ुल्ला चांडियो, महरम बिरोई ऐं ॿियनि जी अॻुवाणी में ॻोठाणन एहतजाज कंदे दायो त सपरैयो बंद जे ओभर वारनि इलाइक़नि शहरनि मेहड़ वॾे बेतल कायम जतोई ॻाड़े सोजरो मीरवाणी कमानगर समेत ॿियनि सभी शहरनि खे इम्कानी ॿोर जे पाणी खां बचाव लाइ सरकार पारां बंद खे वधीक मज़बूत करण वास्ते करोड़ी रुपया जारी थियण बाद ठेकेदार मशीनूं घुराए बंद मथां बिहारे बंद जी पुराणी पाड़ पटे बंद खे मज़बूत बणाइण बजाए बंद खे वधीक नुक़सान पहुचाए रहियो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।